हिकु ॾींहुं मुंहिंजी सालगिरह हुई, सियासी माण्हू बि आहियां त दोस्तनि सालगिरह में प्रोग्राम रखियो। उते हिकिड़ो वालिद साहिब जो दोस्त हो, इब्रार मेमण। वालिद साहिब असांजो लाइव ॾिसे पियो घर में वेठो, कंहिं दोस्त मोबाइल ते हलाई त हुन मूंखे चयो त ॿ डंपर जो हुन कब्रिस्तान लाइ मिटी विझणी आहे। त ख़ैर मां त हुनखे हा कई, पाणी बीठो आहे त मां त हा कई। त वालिद साहिब हुनखे ॿिए ॾींहुं फ़ोन कई, इब्रार हुसैन मेमण साहिब खे, अञा बिल्कुलु हयात आहे। डंपर हुनखे ॾिनई बि, ऐं हुनखे चईंदी इहो हल इहो न आहे जेको तव्हां चओ था, हिकु डंपर ॿ डंपर, इहो हल न आहे, इन जो प्रॉपर हल जाचणो पवंदो। त पोइ वालिद साहिब उन कब्रिस्तान लाइ कोशिशि कई, जेके वालिद साहिब सां कंहिं पार्टनरशिप हुई कंहिं बिल्डिंग में कंहिंमें, त उन्हनि दोस्तनि, उहे हितां जा बि न हुया, उन्हनि खे क़ाइल कयईं हिन कब्रिस्तान लाइ कुझु कजे। उहे बि अलाह वारा माण्हू हुया। उन्हनि हिन कब्रिस्तान में 95 लाख रुपए जी मिटी विधी, 95 लख रुपए जी मिटी विधी। 95 लख जी मिटी पई हुन में दीवारूं लॻी वियूं, गेट बि ठही वियो, कब्रिस्तान जो नक्शो चेंज थी वियो। मतिलबु कब्रिस्तान में जंहिंजे माण्हू जूं क़बरूं हुयूं त उहे सभु पंहिंजे क़बरूं ते अची विया, पर जॻह बची पई। छो त पाणी हुयो न, हाणे अलाए केतिरियूं बरसातूं पवंदियूं आहिनि, पर उते पाणी बीहे ई कोन थो। उन ई कब्रिस्तान में बाबा खे जॻह मिली, उन ई कब्रिस्तान में, जंहिं कब्रिस्तान खे वालिद साहिब जी महिनत सां, उन दोस्तनि जी महिनत सां इहो ठाहियो वियो। शायदि हुनजी मिटी हिते लिखियलु हुई, हुते दफ़न थियो। बिल्कुलु। मिसाल सोशल कम जे हिसाब सां तव्हां वधीक पंहिंजे वालिद साहिब वांगुरु कमु पिया कयो या तव्हांजो भाउ? न, असुल शायदि वालिद भाउ में नंढो जेको आहे सऊदी अरब रहंदो आहे। अच्छा। त वालिद साहिबु शुरू खां वठी उनजी तबियत वालिद साहिब जी मूंसां तमामु घणी लॻंदी हुई। हमेशह इहो सम्झाईंदो त ॿियनि जी ख़िदमत कयो, कंहिं बि इंसान ज़ात खे तकलीफ़ न पहुचणु खपे। त बाबा जे तॾे ते फस्ट टाइम तॾो थियो, पब्लिक आवाम जेको अचे पोइ साईं मुंहिंजे लाइ हीउ कयो, साईं मुंहिंजे लाइ हीउ कयो, मतिलबु बेवान खे ख़र्च ॾियणु मंथली बेस ते। उन खां अलावा सिलाई मशीन ॾियणु, नलका लॻाइणु, पंहिंजे ॻोठ जे तरफ़ गुरबत जिते हुई मस्जिदुनि में, इमाम बारगाहनि में कमु कराइणु। त मूंखे जज़्बो हुयो, पर असुल चाहे त उतां हिकिड़ी शइ मिली वई त मूंखे हाणे इहो ई कमु करिणो, इहो ई कमु करिणो आहे। पोइ उनजे निस्बत सां मां फ़ैसिलो तइ कयो टीजे ते ई त हिकु ॻोठ पाजे में हिकिड़ी एम्बुलेंस ॾिनी वञे, जेकी फलाही हुजे, जंहिंजो कमु सिर्फ़ु इहो हुजे त आवाम खे, ग़रीब आवाम खे किथे लाड़काणे हॉस्पिटल में या का नसीराबाद में, वारे में, जिथे बि, इवन कराची को पेशेंट आहे अफोर्ड नथो करे, उनखे उहे पहुचाए। उनखे 2.5 साल तक में थी विया आहिनि, उहा एम्बुलेंस ॻोठ में पई हले पई थी। तव्हांजे पंहिंजे ॻोठ में? बिल्कुलु, गाजी खोड़ में उहा एम्बुलेंस हिन टाइम बि अगरि कंहिंजी मयत थी वञे त उनखे ई पहुचाए थी कब्रिस्तान गाजी खोड़ में हिकिड़ो अंदरि बि आहे, मेन स्टॉप ते, ॿियो कब्रिस्तान थोरो परे आहे 2-3 किलोमीटर, उते पहुचाए थी। माना कंहिं बीमार खे खणी वञणु या इमरजेंसी में? बिल्कुलु, माना का बि चार्जिंग का बि शइ कान्हे। अच्छा, सियासी हवाले सां बि शौक़ु आहे? बिल्कुलु आहे। कहिड़ी पार्टी खे फॉलो था कयो? पाकिस्तान पीपल्स पार्टी। सियासत में घणो मज़ो थो अचे या सोशल कम में? मूंखे सोशल कम में वधीक मज़ो थो अचे। अच्छा। पर छा आहे त सोशल कम में कुझु शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़रिए उनखे मां हल करण जी कोशिशि, वधीक हल करण जी कोशिशि कंदो आहियां। कॾहिं को कमकार अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां पाण न करे सघंदा आहियूं, पोइ उन खां हेल्प वठंदा आहियूं, पंहिंजे दोस्तनि यारनि खां, उहिदेदारनि खां हेल्प वठंदा आहियूं त हिन ग़रीब जो मसइलो हल थिए। सिर्फ़ु ख़िदमत करणु, जज़्बो ख़िदमत करणु। जो असांजे क़ाइद बि इहो चई वियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब बि, त आवाम जी ख़िदमत कयो, इन में ई सभु शइ रखियलु आहे।